नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे बिरिया सिटी मां ख़बर ॾींदासीं। बिरिया सिटी ऐं बिरिया रोड में मेरापुर जे ॿिनि साफ़ियुनि ते कुकड़नि जी मेल जी कवरेज करण तां जवाबदारनि पारां साफ़ी ते तशद्दुद करे मोबाइल फ़ोन फौरन ऐं खेनि यरगमाल बणाइण ख़िलाफ़ साफ़ियुनि जा अलॻि अलॻि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। बिरिया सिटी में साफ़ियुनि मीर मुंसहतो, राणा शेर मोहम्मद अदीम मंगी अली ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त बिरिया रोड में साफ़ियुनि शाहिद मीर सहतो, जमील अहमद मलिक, शकील सियाल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते साफ़ियुनि जो चवणु हो त मेरापुर भरिसां ॻोठ टोटा में थींदड़ कुकड़नि जी मेल ते लॻंदड़ लखें रुपयनि जी जुआ जी 3 ॾींहं अॻु मेरापुर मां साफ़ियुनि कवरेज कई हुई। मीडिया कवरेज बाद कुकड़नि जो मेल कराईंदड़ शरपसंद मछरजी पिया ऐं हिननि साफ़ी मुनवर हुसैन मुनवर ऐं नौमान मेमून खे यरगमाल करण बाद खेनि वियाशाणो तशद्दुद कयो वियो आहे। हिननि साफ़ियुनि वधीक चयो त अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। शरपसंदनि पारां साफ़ियुनि खे अगवा करे तशद्दुद करण मां असांखे कहिड़ो पैगाम ॾिनो वञे थो। अहिड़ो अमल करण आज़ादी सहाफ़त ते हिकु वॾो वार आहे जेको इंतई ॾुखोईंदड़ आहे। हिननि चयो त ॿिनि निजी चैनलनि जे साफ़ियुनि मुनवर हुसैन मुनवर ऐं नौमान मेमून खे अगवा बाद 3 कलाक यरगमाल बणाए सख़्त तशद्दुद जो निशानो बणाइण मां लॻे थो जवाबदार कानून खां बालातर आहिनि। एहतिजाज कंदड़ साफ़ियुनि DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खां घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि फौरन गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।